नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त एक्सन सीपको घोटकी इरशाद अली बलोच जे एज़ाज़ में पीपी अॻवान अब्दुल मजीद लाखो पारां अलविदाई तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें अब्दुल गनी लाखो, जब्बार सूमरो, शबीर लाखो, सीनियर सहाफ़ी ज़फ़र अहमद सिद्दीकी, मज़र सिद्दीकी समेत ॿिया शरीक थिया। इन मौक़े ते तकरीब खे ख़िताब कंदे इरशाद अली बलोच चयो त ट्रांसफार्म ऐं मुक़ररी नौकरी जो हिस्सो आहे। हिन चयो त पंहिंजी मुक़ररी दौरान घोटकी जी आवाम जी जेका बि ख़िदमत थी सगी इहा कई है। घोटकी वासिन खां खोड़ सारियूं मोहबतूं ऐं प्यार मिलियो, जंहिंखे हमेशा यादि रखंदुसि। तकरीब में ॻाल्हाईंदे पीपी अॻवान अब्दुल मजीद लाखो चयो त इरशाद अली बलोच हिकु सुठो इंसान हुजण सां गॾु हिकु बहितरीन ऑफिसर पिणु आहे, जंहिंजी घोटकी लाइ कयल ख़िदमतूं हमेशा यादि रखियूं वेंदियूं। इरशाद बलोच ईमानदारी सां पंहिंजा फ़र्ज़ सर अंजाम ॾिना। इन खां अॻु अब्दुल मजीद लाखो पारां इरशाद अली बलोच खे सिंध जी सकाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।